मेहर जी न्याणियों में रुबाब जे वालिदई बिन घर भातियुनि जे क़त्ल में मुलवस रूपोस जवाबदारनि जी गिरफ़्तारी पुलिस ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। मेहर जी न्याणियों में रुबाब जे वालिदई बिन घर भातियुनि जे क़त्ल में मुलवस रूपोस जवाबदारनि जी गिरफ़्तारी पुलिस ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। एमपीए सरदार खान चांडियो जे घरनि ते पुलिस तरफ़ां चढ़ाई कई वई आहे। सरदार खान चांडियो चयो आहे त जवाबदारनि सां असांजो को बि वास्तो नाहे, पुलिस बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई कई आहे। मेहर जी न्याणी उम्मे रुबाब जे वालिदई बिन घर भातियुनि जे क़त्ल में रूपोस जवाबदारनि मुर्तज़ा ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी गिरफ़्तारी लाइ हैदराबाद ऐं लाड़कानो जे DIG जी अॻवानी में पुलिस जो मेहर ऐं कंबर जे जाबलू पट्टी में सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पुलिस कंबर ऐं गड़तल वारनि इलाइक़नि में एमपीए सरदार चांडियो जे घरनि ते छापो हयो आहे, जंहिं दौरान घरनि ते तलाशी वठी पुलिस मुलाज़िमनि खां पुछा गाछा कई आहे, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। हुन एमपीए सरदार खान चांडियो चयो आहे त पुलिस अणधुरी नाहे रही, बंदि कमरनि में हिदायतूं वठी घरनि ते चढ़ाई कई वई। असांखे सियासी बुनियादनि ते केसनि में फासायो पियो वञे, जवाबदारनि सां असांजो को बि वास्तो नाहे। सरदार खान चांडियो चयो त बिना जवाज़ पुलिस जी घरनि ते चढ़ाई ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो हक़ रखूं था। समूरे मामले खां पार्टी क़यादत सां आगाह करे छॾियो आहे। हुन चयो त सिंध में केतिरा इश्तिहारी रूपोश आहिनि, सभिनी इश्तिहारियुनि ख़िलाफ़ अहिड़ा क़दम खयां वञनि। ॿिए पासे न्याणियूं में रुबाब जो चवणु आहे त IG सिंध सां गुज़िरियल मुलाक़ात कई। IG सिंध खेसि ॿुधायो हो त बासरनि जवाबदारनि जो पतो पइजी वियो आहे। उम्मे रुबाब चयो त घर भातियुनि जे क़त्ल में सरदार खान चांडियो मुलवस आहे। सरदार खान चांडियो कानून खां केतिरो भॼंदो, जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ आख़िरी दम ताईं विढ़ंदसि।